नाज़रीन, मीरपुर भठोरो में सुहा बिरादरी के माण्हुनि पारां पुलिस के मुबैना ज़्यादतियुनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है इंतजार खट्टी। जीअं त हिकु ॾींहुं अॻु मीरपुर भठोरो पुलिस पारां फ्रूट विकिणंदड़ जेको पोरियत मज़दूर आहे उन ते बिना जवाज़ जेको आहे सो चर्स जो कूड़ो केस दाख़िल करे उनखे लाकअप कयो वियो आहे। जॾहिं त उन सिलसिले में उन जा जेके वारिस आहिनि पारां हिते प्रेस क्लब ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त हिते इन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त इन्हनि जो वधीक छा चवणु आहे। चर्स जो न को ॿियो असांजो कमाइण वारो आहे इहो हिकिड़ो फ्रूट पियो विकिणे, नंढड़ा बच्चा हुन जा, अल्लाह जे आसरे असीं सभु हुन जे आसरे बेॾोही झले मुंहिंजो पूरो आहे। छा जे करे पूरो आहे? का बि साबिती हुजे त असांखे ज़ाहिर करे ॾी। पुलिस जी नाजाइज़ी आहे, असां सां जॾहिं करे पुलिस नाजाइज़ी कंदी आहे। बाग नाजाइज़ पुलिस खणी वई आहे ऐं माज़ूर माण्हू असांजे कमाइण वारो आहे उहो हिकिड़ो जंहिंखे पुलिस खणी वई आहे। न्याणियूं नंढड़ियूं वीचारी असां कल्लो को असां कोन खाधो, असां कहिड़ो तॾो पुलिस हे कयो आहे। पुती पुलिस कढी वञे, असीं ॾोह ॾंड भरण लाइ तयार आहियूं। बेगुनाह असां सां इंसाफ़ कयो वञे, असां सां इंसाफ़ करियो। कल्ह शाम जो पुलिस जेको गिरफ़्तार कयो आहे ऐं उन खां पुछियो पुलिस खां तव्हां वटि कहिड़ो जवाज़ आहे, जेको छो हुन मिसकिन ग़रीब वीचारे खे मिसकिन खे जेको तो पुलिस कल्ह खणी वञी हुनखे चालान कयो आहे चर्च में। SHO साहिबु जेको त माना असां सां नाजाइज़ी कई आहे। महिरबानी करे SSP जावल ऐं DIG ऐं उन खां असीं जेको तो माना अपील था कयूं त महिरबानी करे इहो नोटिस वठी ऐं इन वाक़े जी जांच। महिरबानी, असीं गरीब मिसकिन माण्हू आहियूं, मज़दूरी कंदा आहियूं। मुंहिंजो भाउ जेको आहे फ्रूट जो गाॾो हलाईंदो आहे खोरवा रोड ते। उते जेको तो कल्ह पुलिस आई हुई, जेको तो हुनखे खणी वई आहे। अधु किलो चर्स आहे बेगुनाह, उहो शइ वापराईंदो बि न आहे, उन शइ में उहो आहे कोन। बेगुनाह असां त तशदुद कयो वञे, जे इंसाफ़ न थींदो त असीं थाणे जे अॻियां बचा नंढड़ा वठी जेको असीं पंहिंजो पाण खे भाइयूं ॾींदासीं। तव्हां हिते एहतजाज कंदड़नि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि मुतालबो कयो DIG हैदराबाद SSP सुजावल खां त हिन मामले जो नोटिस वठी जल्द खां जल्द जेको हनीफ़ सूअ ते कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे उन तां कूड़ो केस ख़तमु कयो वञे। कैमरामैन अमर खट्टी सां गॾु इंतज़ार खट्टी, आवाज़ न्यूज़, मीरपुर भठोरो।